अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में आख़िरकार छा थींदो। 4 साल खे ॾाढा पक ॾियारे वेंदो त उनजी पीउ ज़िंदा आहे या मोइला। छा मूमल ऐं हलार जी शादी थींदी या न। छा सालारिस बहादुर खान सां मिलंदो या न। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों ॾाॾा जेको आहे साल खे बार बार सम्झाईंदो, उन्ही खे चवंदो त तुंहिंजो पीउ ज़िंदा आहे। बहरहाल साल हिन जे मथां का बि एतबार न कंदो त पोइ ॾाॾा जेको आहे उनखे पार पता ॿुधाईंदो ऐं उनखे पार पता ॾींदो त उहो जेको तुंहिंजो पीउ आहे उहो मूं वटि क़ैद थियल आहे। तुंहिंजो पीउ मूंखे हिते मोकिलियो आहे त वञी तूं साले सां मिल ऐं साले खे इहो ॿुधाए त मां जीअरो आहियां ऐं मूंखे विसारण जी कोशिशि न करे। जेकरे मां हिते आहियां पोइ चाहे तूं एतबार मूं मथां करी या न करी। ऐं साल चवंदो ॾाॾा अगरि जेकरे तुंहिंजी इहा ॻाल्हि सची आहे त पोइ मां तो मथां यकीन कयां थो। अगरि जेकरे तुंहिंजी इहा ॻाल्हि कूड़ी निकिती त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्शे न कंदसि। ऐं पोइ साल जेको आहे ॾाॾे जी ॻाल्हियुनि मथां एतबार कंदो ऐं पोइ पंहिंजे पीउ जे ॻोल्हा में लही पवंदो ऐं पोइ बिजार खान खे मारण जी कोशिशि कंदो ऐं पंहिंजे पीउ खे आज़ादु कराइण जी कोशिशि कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हलार खान ऐं मूमल तमामु ख़ुशि हूंदा, छो जो उनजी पाण में हाणे शादी थियण वारी आहे। त पोइ मूमल उनखे चवंदी त हाणे तुंहिंजूं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम थी चुकियूं आहिनि। हाणे तमामु जल्द पाण ॿिन्ही जी शादी थींदी ऐं पाण ख़ुशियुनि जूं ज़िंदगियूं गुज़ारींदासीं। ऐं हलार चवंदो त मूमल हाली तूं 2-3 ॾींहं सब्र कर, छो जो हाणे पाण ॿिन्ही जी शादी थियण वारी आहे ऐं हाणे पाण हिकिड़ी कमरे में ज़िंदगी गुज़ारींदासीं, यानी पाण ॿई गॾु ज़िंदगी गुज़ारींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त साल जेको आहे खान बहादुर सां मिलंदो, उन्ही खे चवंदो त हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त मां कहिड़ो फ़ैसिलो कयां। हिकु पासे मुंहिंजी भेण जो मसइलो आहे त मां उनजी शादी करायां, उन जो फ़िक्र आहे मूंखे। ऐं ॿिए पासे मुंहिंजी संगत इहा कोशिशि में आहे त मां बिजार खान सां ठाव कयां। पोइ तव्हां ॾिसजो त मां ठाव कयां या न। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।